वफाकी सरकार फैज़ाबाद धरणे जे फैसले ते अमल दरामद लाइ कायम कयल इंक्वायरी कमीशन जी जोड़जक बाबत रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी बेंच अमल दरामद केस जी ॿुधणी कई। चीफ जस्टिस हुक्म ॾिनो आहे त TROs में इहो बि लिखियो वञे त हिकदम एतिरियूं नज़रसानी जूं दरख़्वास्तूं जमा करायूं वयूं। छा इहो हिकु हादसो हो या वरी कंहिंजे चवण ते ईअं कयो वियो? इंक्वायरी कमीशन कंहिंखे बि तलब करे सघे थो। पूरी क़ौम खे उम्मीद आहे त इंक्वायरी कमीशन उम्मीदनि ते पूरो लहंदी। ॿुधणी 22 नवंबर ताईं मुलतवी। निगरान सरकार पारां जोड़ियल इंक्वायरी कमीशन जी सरबराही रिटायर्ड DIG अख्तर अली शाह कंदो। TORs मूजिबि इंक्वायरी कमीशन TLP जे गैर कानूनी माली मदद कंदड़नि जी जांच कंदी। इंक्वायरी कमीशन फैज़ाबाद धरणे जी हिमायत में बयान ऐं फतवा ॾींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई बाबति तजवीज़ूं बि पेश कंदो। कमीशन 2 महीननि अंदरि इंक्वायरी मुकमल करे रिपोर्ट वफ़ाक़ी हुकूमत खे जमा कराईंदो। निगरान वज़ीर आज़म भारत में अक़लियतुनि ख़िलाफ़ ज़ुल्मनि ते डोज़ियर जारी करे छॾियो। डोज़ियर में चयो वियो आहे त भारत में मुसलमाननि ख़िलाफ़ तारीख़ जी बदतरीन नस्लकुशी जारी आहे। आलमी कन्वेंशन जे माइदे तहत भारत नस्लकुशी रोकण जो पाबंद आहे। हिंदू तबाह नज़रियो रखंदड़ माण्हू अक़लियतुनि जी इबादतगाहनि खे तबाह करे रहिया आहिनि। अनवारुल हक़ काकड़ जो चवणु आहे त लॉन्च कयल डोज़ियर में मुसलमान, ईसाइन ऐं ॿिनि अक़लियतुनि जे इस्तिसाल जा वाक़िआ शामिल आहिनि। जदीद दौर में पेश ईंदड़ चैलेंजिस खे मुंहुं ॾियणो पवंदो। तब्दीली आणींदड़नि रुगो साड़ ऐं गारियूं समाज में आंदियूं। 5 साल मुंहिंजो न पर मुल्क जो नुक़सान थियो। नवाज़ शरीफ जो कोयटा में इजलास दौरान ख़िताब। चयाईं बलूचिस्तान जे शागिर्दनि खे मुल्की बहितरीनी तालीमी इदारनि में पढ़ण जो हक़ आहे। असां पंहिंजे हुकूमती दौर में बलूचिस्तान में रोडनि जो ॼार विछायो, डैम्स ठाहिया, बलूचिस्तान ऐं KP समेत सॼे मुल्क मां दहशतगर्दी ख़त्म कई। मुस्लिम लीग नून पारां मुल्क ऐं क़ौम खे बुहराननि मां कढण लाइ इतफ़ाक़, इताद ऐं भाईवारी जो अमल अणिते। शहबाज शरीफ जो चवणु आहे त सभु तवजो कनि त ग़लतियूं किथे थियूं। मुनासिब ॻाल्हि इहा आहे त असां सभु पंहिंजी ॻिचीअ में छाती पायूं। रुअण पिटण ऐं इल्ज़ामबाज़ी सां कुझु न थींदो। असां गॾिजी मुल्क जा मुआशी समाजी मसइला हल करणा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी नंढे भाउ वांगुरु आहे। साण 16 महीना गॾु कमु कयो। हुन सां सुठा लाॻापा हुआ ऐं आहिनि, पर क़ौम नवाज़ शरीफ खे वज़ीर आज़म चूंडे त उमीद त सभु इन फ़ैसिले खे क़बूल कंदा। शहबाज शरीफ जी कोयटा में सरवान हाउस ते नवाब असलम रईसाणी ऐं लश्करी रईसाणी सां मुलाक़ात। असलम रईसाणी खे नून लीग में शमूलियत जी दावत ॾिनी। मुस्लिम लीग नून चई कायद नवाज़ शरीफ जी अदलिया मुखालिफ़ तकरीरनि बाबति दरख़्वास्त ख़ारिज थी वई। नवाज़ शरीफ जी 2018 वारे बयान ते संदसि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई जी दरख़्वास्त कई वई हुई। इस्लामाबाद जी अदालत नवाज़ शरीफ ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त पैरवी न थियण ते ख़ारिज करे छॾी। IMF जी मैनेजिंग डायरेक्टर कृष्णा जारजीवाल जो चवणु आहे त पाकिस्तान सां हलंदड़ हफ़्ते ॻाल्हियूं थी वेंदियूं। पाकिस्तान सां डील जो घणो वेझो आहियूं। पाकिस्तानी इख़्तियारियूं इंतहाई ॾुखियनि हालतुनि में प्रोग्राम ते अमल करे रहियूं आहिनि। अमेरिकी रिसाले ब्लूमबर्ग खे इंटरव्यू ॾींदे क्रिस्टीना जो चवणु आहे त पाकिस्तान खे GDP जो टैक्स 12 मां वधाए 15% ताईं वधाइण जी तजवीज़ ॾिनी आहे। पाकिस्तान IMF में ॻाल्हियुनि जो आख़िरी ॾींहुं। ज़रिए जो चवणु आहे त बैंक जे मुनाफ़े ते 55 अरब रुपयनि ताईं जो वनफाल टैक्स लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। रानीपुर पुलिस जे तशद्दुद सबब ज़ख़्मी थियण बाद गेम्स अस्पताल में फोथियल नौजवान जे वारसनि जा स्ट्रीम खे रद्द करे छॾियो। वाक़े में मुलविस एहलकारनि खे केस दाख़िल करे गिरफ़्तार करण ताईं धरणो ख़त्म करण खां इनकार। गुज़िरियल रानीपुर पुलिस तशद्दुद बाद शाह मुराद उर्फ मामू ब्रोही खे गेम्स अस्पताल में फिटो करे वई हुई। ज़ख़्मी पेटां रत अचण सबब फौत थी वियो। मक़तूल जे वारसनि जो गबट रानीपुर मोड़ वटि क़ौमी शहर ते लाश रखी
धरणो हणी रोड ब्लॉक करे छो, गाड़ी जो कतारूं बीची वयूं। वारसन जो चवण आहे त राणीपुर पुलिस बेगुनाह तशद्दुद करे नौजवान के क़त्ल कयो आहे। क़त्ल केस दाख़िल करे मुलविस SHO एहलकारनि खे गिरफ़्तार कयो वञे। SSP खैरपुर वाक़े जो नोटिस वठंदे DSP इश्तियाक आराई चार्ज ऑफिसर मुक़रर करे 3 ॾींहनि अंदरि चार्ज रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई। SSP समीउल्लाह सुमरो जो चवण आहे त शामरात विरोही मथां राणीपुर थाणे ते केस दाख़िल हो। पुलिस तशद्दुद में संदसि फोत थियण जूं शाहिदियूं मिलियूं त कार्रवाई कई वेंदी। नौजवान ते पुलिस तशद्दुद जी सभ खां पहिरियां धरती TV ख़बर नशर कई हुई। सिंध ऐं पंजाब जे निगरान वॾनि वज़ीरनि विच में कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ तुर्त गॾियल ऑपरेशन शुरू करण ते इतफ़ाक़। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी सिंध जे निगरान वॾे वज़ीर सिंध जे जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़ी सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान इतफ़ाक़ कयो पियो त सियारो अचण सां दरिया में पाणी जो मिक़दार घटिजी रहियो आहे। जल्द ॾोहारियुनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन कयो वञे। पंजाब सिंध ऐं बलूचिस्तान जा IGs हीअं ई तयारियूं मुकमल करण जो ऐलान कंदा। ऑपरेशन शुरू कयो वेंदो। मुलाक़ात में कणक ऐं कमद जे अघ जे हवाले सां पिणु ॻाल्हि ॿोल कई वई। सुप्रीम कोर्ट सरकारी ऑफिसरनि लाइ साहब लफ़्ज़ इस्तेमाल ते पाबंदी लॻाए छॾी। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ साजी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿार जे क़त्ल केस जी ॿुधणी दौरान साहब लफ़्ज़ इस्तेमाल ते पाबंदी जो हुकुम जारी कयो। अदालत रिमास न आहे त साहब लफ़्ज़ कंहिं आज़ाद क़ौम जी अकासी नथो करे। सरकारी मुलाज़िम साहब लफ़्ज़ सां पाण खे एहतसाब खां मथां तसवुर कनि था। इसराइली फ़ौज ग़ज़ा जी सभ खां वॾी अलशिफ़ा इस्पताल ते हमिलो। इसराइली टैंकूं कॉम्प्लेक्स अंदरि दाख़िल थी वयूं। इस्पताल में महफ़ूज़ राहदारी मां गुज़रंदड़ माण्हुनि ते फायरिंग। अलशिफ़ा इस्पताल जे तर्जुमान मूजिबि इसराइली फ़ौज शिफ़ा इस्पताल जे बेसमेंट ताईं पहुची वई ऐं बेसमेंट जी तलाशी शुरू करे छॾी आहे। बड़ी ख़बर इदारे मूजिबि इसराइली फ़ौज दावा कई आहे त इंटेलिजेंस ॼाण जी बुनियाद ते हमास ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन कयो आहे। क़ाबिज़ फ़ौजी बमबारी में शहीद फ़लस्तीनी जो अंग 11,500 खां वधी वियो। हैदराबाद जे इलाइक़े कासिमाबाद में औरत क़ौम परस्त अॻवान कामरेड मुर्कजान पीरज़ादो जो फ्लैट मां लाशत। नसीम नगर में कामरेड मुर्कजान जो फ्लैट मां फाउ खाधल लाशत आयो। पुलिस लाश खणाए पोस्टमार्टम लाइ सिविल इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मुर्क पीरज़ादो जे वालिद जो चवण आहे त धीअ जी मौत बाबति राति देर सां इतला मिलियो। पुलिस ॿुधायो आहे त मुर्कजान फाउ खां ई आपघात कयो आहे। न्याणी छो आपघात कंदी, जांच कराई वञे। जोही में हथियारबंदनि हथां धरती TV जे रिपोर्ट शामिर गाॾाई जो ज़ख़्मी थियल भाउ हैदराबाद इस्पताल में फ़ौत थी वियो। अमीर बख़्श गाॾाई जो मड़ तालका इस्पताल जोही में पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। 4 ॾींहं हथियारबंदनि अमीर बख़्श गाॾाई खे गोलियूं हणी मरण कयो हो। ऐं ICC वर्ल्ड कप जी पहिरीं सेमीफाइनल मैच में भारत जी न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ बैटिंग जारी। भारत न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ टॉस खटी पहिरियां बैटिंग जो फ़ैसिलो कयो।